कागज़नासी पुलिस पारां संगीन केसनि में घुर्बल 7 ख़तरनाक कैदियुनि जी सिर की क़ीमत 5 करोड़ 10 लाख रुपया मुक़रर कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कई पिया सीनियर सुप्रीडेंट पुलिस एंटी व्हीकल लेफ्टिनेंट सेल बशीर ब्रोही पारां जवाबदारनि जा तफ़सील जारी किया विया आहिनि। जवाबदार गुलाम यासीन भयो 52 केसनि में घुर्बल हो, जंहिंजी सिर की क़ीमत 1 करोड़ आहे। बिल्कुल नाज़रीन, अवां खे आगाह करे रहिया आहियूं। काशिफ अबड़ो 41 संगीन केसनि में घुर्बल आहे। संदसि सिर जी क़ीमत 1 करोड़ रुपया आहे। सिंध पुलिस जो चवणु आहे त मुजाहिद जमाली मीराणी जे सिर जी क़ीमत 50 लाख रुपया मुक़रर कई वई आहे। बशीर अहमद ब्रोही मोहम्मद खान मल्हा उर्फ फौजी जे सिर जी क़ीमत 30 लाख रुपया मुक़रर कई वई आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया। बशीर अहमद ब्रोही मुमताज़ अली भयो 13 केसनि में घुर्बल आहिनि। मथसि 30 लाख रुपया इनाम मुक़रर कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त बशीर अहमद भयो मुमताज़ अली भयो जे 13 केसनि में घुर्बल आहिनि। मथनि 30 लाख रुपया इनाम मुक़रर कयो वियो आहे। अवां खे आगाह कई पिया। पुलिस पारां संगीन केसनि में घुर्बल 7 ख़तरनाक कैदियुनि जी सिर जी क़ीमत 5 करोड़ 10 लाख रुपया मुक़रर कई वई आहे। सीनियर सुप्रीडेंट पुलिस एंड व्हीकल लिफ्टिंग सेल बशीर ब्रोही पारां जवाबदारनि जा तफ़सील जारी कया विया आहिनि। जवाबदार गुलाम यासीन भयो 52 केसनि में घुर्बल हुयो, जंहिंजे सिर जी क़ीमत 1 करोड़ आहे। पुलिस तर्जमान जो चवंदे काशिफ अबड़ो 41 संगीन केसनि में घुर्बल आहे। संदसि सिर जी क़ीमत 1 करोड़ रुपया आहे। सिंध पुलिस पारां चयो वियो आहे त मुजाहिद जमाली मीराणी जे सिर जी क़ीमत 50 लाख रुपया मुक़रर कई वई आहे।